आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ, है। दबा दिया, आगे बोलो। रात पई हुई थी अंदर बारिश ॾिसूं बाहर मौसम कहिड़ो आहे। रात बाइक भी ख़राब थी वई। माशाल्लाह मौसम फर्स्ट क्लास लॻो पियो आहे। बाइक स्टार्ट थी वई, हाणे ॾिसूं हाणे थोरो ॿाहिरां थी अचूं। गाइस कोन हली गाॾी, हाणे वरी बीह वई रस्ते में, वरी मिस्त्री खे ॾेखारियूं था। ॾिसूं हाणे छा मसइलो अथव। पलक त रात साफ़ करायो जीअं नओं लॻाइणो पवंदो उन करे ॾिसो यासर बस कोन था फॼनि छा पे न। चार्जर कढां यार, चार्जर अंदर पियो आहे मोबाइल वारो, वो कढाई चलऊं था हाणे ॿिए शॉप ते उतां कढणा प्रिंट। भाउ जी सीवी ॾियणी स्कूल में, उहा ॾेई अचऊं। स्कूल खुलियल हूंदो न? खुलियल हूंदो प्रिंट या 30 रुपया ॿुधाए सही ॿुधाए। अरे खेर ठीक है बस दे वापस दे। वीडियो पर जी गाइस ये पंहिंजो ई शॉप आहे असांजो, मुंहिंजे भाउ पिया करायूं। हींअर फिलहाल कमाए कोन हाणे मिली वियो स्कूल। हे अथव यासिर, मसे स्कूल मिली वियो हाणे भी ॾिनी। हाँ यासिर चाबी खणी हली अचनि भला, चार्जर कढाया। A few moments later. हल मंज़र ते हलूं उज़ैर? यस गाइस यस हाणे हलूं था थोरो हल मंज़र ते। ॿिए किथे हलूं किथे? गाइस बारिश पहुंची है रस्ते में, ये नॉर्मल नाथ पर बारिश पे है। वाह सही बात है यार। हाँ अच्छा फर्स्ट क्लास मौसम लॻो पियो आहे। हलो हल मंज़र अञा थोरी देर आहिनि, घणी देर लॻंदी अञा? बस हल मंज़र अञा साम्हूं आहे। छा त नज़ारो आहे माशाल्लाह। हल हलूं पोइ हलो। हे था हल मंज़र, ट्रैफिक जाम थी विया। सी थो थे सी थो थे यार गाइस, सी थो थे मूंखे जाम रश लॻ पिया गाइस। हे ॾिसो इमरान खान जी फोटो क्या भेजी आए हैं। हे गाइस अरे भीड़ ॾिसो, भीड़ कितनी रश है यार। हेलो भाई, कैसे जाएंगे आगे? और भी आगे जाना है, इधर से आगे जाना है। कैसे जाएंगे आगे? और भी आगे जाना है, इधर से आगे जाना है। सबने हालत थी है, इन्हनि जी बाइक फासी हुई आहे। ये ॾिसो बाइक कढण। यासीन केॾां आयो उज़ैर? यार ये रश जाम लॻी पिया, ॿियो बारिश पई पए। हे गाइस बारिश पई पए, तव्हां केॾे आओ? हे ॾिसो मोबाइल में सॼो विझी वियो आहे। बारिश तेज थी आहे, सफ़ा जाम थी आहे बारिश, हालत पतली थी आहे सभिनि जी। हलो तेरे यार अची, बारिश ही तेज थी आहे, जल्दी कर यार। हलो बेड़ी ते चढ़ो, बेड़ी ते चढ़ो था ना हेठ हलन दे। सी थो थे गाइस, सी थो थे सुभाणे सी थो थे गाइस। यहाँ तो बारिश भी आई कोन थी। अच्छा ये हलंदी भई न पता बि वञे यार, 3 तारीख़ ते ॿुधाई बि वेंदी बारिश बि ईंदी। ॿ टे मिंट बीहूं था, सभु माण्हू एंजॉय पिया कनि। गाइस हाणे हलूं पिया, बारिश जाम थी वई आहे सफ़ा। ओ माय गॉड किरी पिया, निकिरण जो रस्तो बि कोन्हे, बैग वञण जो। ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? अरे कितना जिया असी 3 बजे 2 जो सेंटर ते हलो दादा अञा हिते आहियो, बाइक कढंदो ज़रा सां पहिरियां अची वियो अचने रे। सॼी भरी पिया ट्रैफिक सां,
गाइस ये जो सीन माशाल्लाह वीआईपी लोगो पिया अल मंजर जो सीन इतना मौसम फर्स्ट क्लास लगी पिया बारिश स्लो स्लो थोड़ी थोड़ी पए पई हलो पिया अञा ट्रैफिक लगी पाई बुलते असीं निकरी असीं पहिरियां न त हींअर फासी वञूं माशाल्लाह हलूं पिया हाणे हलूं ठीकु आहे हलूं इन पानी वियो हूंदो तारे से निकिरी त कोन वई आहे यार कब आयो अच्छा हींअर हलूं पिया घर गाइस सब्सक्राइब कयो गाइस सब्सक्राइब कयो इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं, मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।